संघार हिस्ट्री जी वीडियो में एक दफ़ो ॿीहर पहलीकार। छा तव्हां ॼाणो था सिंध में एक अहिड़ी जगह मौजूद है जिते 5 लख खां वधीक माण्हू दफ़न थियल आहिनि। जी हाँ, अॼु असां ॻाल्हि कंदासीं मकली क़ब्रिस्तान बाबति, जेको दुनिया जी सभ खां वॾनि तारीख़ी क़ब्रिस्ताननि मां हिकु आहे। मकली क़ब्रिस्तान सिंध जे तारीख़ी शहर ठट्टे जे भर पासे आहे। ही क़ब्रिस्तान तक़रीबन 10 किलोमीटर चौरस खां वधीक एराज़ी ते पखड़ियल आहे ऐं सदियुनि जी तारीख़ पंहिंजे अंदरि समाए वेठो आहे। तारीख़दाननि मूजिबि मकली में लॻभॻि 5 लख खां वधीक क़ब्र मौजूद आहिनि। हिते समन, अरगुननि, तुर्खाननि ऐं मुग़ल दौर जे बादशाहनि, अमीरनि, सिपह सालारनि, आलिमनि ऐं सूफ़ियनि खे दफ़न कयो वियो आहे। मकली जे मुक़बरनि जे सभ खां ख़ासि ॻाल्हि उन्हनि जो शानदार फ़न तामीर आहे। पत्थरनि ते नफ़ीस नक्श वांगुरु अॼु बि ॾिसंदड़नि खे हैरान करे छॾनि था। कई मुक़बरा इस्लामी फ़न तामीर जा शाहूकार आहिनि, जॾहिं त कुझु मुक़बरनि में सिंधी ऐं फ़ारसी तर्ज़ तामीर जो ख़ूबसूरत मेलाप नज़र अचे थो। तॾहिं केतिरा ई अहम हुक्मरान ऐं मशहूर शख़्सियतूं मकलीअ में दफ़न कयूं वयूं। पर सिंध जी तारीख़ जो हिकु ज़िंदह अजाइब घर सम्झो वञे थो। उणिवीह सौ 81 ईस्वी में यूनेस्को मकली खे आलमी सक़ाफ़ती विरसे जी फ़ुर्सत में शामिल कयो। अॼु बि दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में सियाह ऐं मौक़िक़ ऐं तारीख़ सां दिलचस्पी रखंदड़ माण्हू मकली खे ॾिसण लाइ अचनि था। मकली असांजी तारीख़, सक़ाफ़त ऐं फ़न तामीर जो हिकु अज़ीम ख़ज़ानो आहे। तव्हांजो छा ख़्यालु आहे? छा तव्हां कॾहिं मकली क़ब्रिस्तान घुमण विया आहियो? पंहिंजी राय कमेंट में ज़रूरु ॾींदा ऐं अहिड़ी तारीख़ी वीडियो ॾिसण लाइ संघार हिस्ट्री खे सब्सक्राइब करणु न विसारिजो। अल्लाह हाफ़िज़।